खानपुर बार में नौजवाननि पारां लाइब्रेरी न हुजण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खानगढ़ तालके में लाइब्रेरी जे क़याम लाइ राशिद नूनारी, अब्दुल क़यूम महर, सईद धारेजो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सिविल सोसाइटीअ जे अॻवाननि ऐं शहरियुनि पारां प्रेस क्लब खानपुर बार आॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणु हो त तालके में लाइब्रेरी न हुजण करे नौजवान सॼो ॾींहुं होटलनि ते वेही वक़्तु ज़ाया कनि था। हिन वक़्तु जेका कोविड-19 जी सूरत हाल आहे, हिन में दर्सगाहूं मुकमल तौर बंदि आहिनि। सिर्फ़ु वाहिद जेको ज़रियो आहे उहा लाइब्रेरी आहे, जेके बि तालीम याफ़्ता शागिर्द आहिनि, नौजवान खे तइलीम जो ज़रियो सबबु बणिजी सघनि थी। पर हिन वक़्तु खानगढ़ तालके में का बि लाइब्रेरी मौजूदु न आहे। जेकॾहिं मौजूदु आहे त उहा नॉन फंक्शनल आहे। असीं जेके ज़िले इंतिज़ामिया या सिंध सरकार उन खां मुतालबो करियूं था, इहो असांजो आईनी हक़ बि आहे त असांखे हिकु लाइब्रेरी हिते फ़ाल करे ॾिनी वञे। लाइब्रेरी जो हुजणु खानगढ़ में असां सभु दोस्त उन लाइ गॾु थिया आहियूं त असां हिकिड़ी लाइब्रेरी ॾिनी वञे। हिकु तालकी हुजण जे बावजूदि असां वटि लाइब्रेरी जो नामो निशान कोन्हे को। असांजा ॿार घोटकी वञनि था पढ़ण लाइ, असां वटि तालीम जो निज़ाम खानपुर में बहितर कोन्हे को। असांजो हिकु तालको आहे जिते हर ऑफिसिस वग़ैरह आहिनि, सभु अफ़सर उते वेहनि था। सभिनी खे असां रिक्वेस्ट करे थका आहियूं, पर को बि खड़ियल कोन निकिरे पियो, को ॿुधण लाइ असांजी दांव पुकार ॿुधण लाइ तयारु न आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द तालके में लाइब्रेरी क़ाइमु कई वञे जीअं नौजवान तालीम पिराए पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।